जी बिल्कुल असां वक्त मौजूद आहियूं मटियारी ज़िले वेझो न्यू सईदाबाद ॻोठ पाड़ खान जमाली में मौजूद आहियूं जिते 2010 में बोर्ड आई आहे। उन बोर्ड जे सबबु मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे बैकग्राउंड में ॾेखारे सघे थो थी समंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। इन समंड जे ॾेख ॾियण में 2010 खां वठी अॼु 2020 10 साल थी विया आहिनि। इन समंड ऐं ढंढ जो पाणी अञा ताईं कोन निकिरी सघियो आहे। इन आला अमलदारनि सां इलाही दफ़ा नोटिसूं कयूं आहिनि। उन खां अलावा दरख़्वास्त ॾिना विया आहिनि। इन्हनि जा धरना एहतजाज वग़ैरह रिकॉर्ड कया विया आहिनि पाणी कढण जे हवाले सां, तॾहिं बि हिननि जे आवाम सां का बि अहिड़ो फ़ैसिलो कोन थियो जेको ही पाणी कढाए सघनि। इन हवाले सां असां न्यू सईदाबाद ॻोठ जा जेके मोज़िज़ शख़्स थिया आहिनि उन्हनि सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। आख़िरी पाणी छो कोन था कढनि ऐं आख़िरी पाणी आयो किथां आहे, कीअं आहे, पाणी जे हवाले सां अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। संदसि हिन जो छा चवणु आहे? जी बैकग्राउंड में तव्हां जेको नालो ॾिसी रहिया आहियो इहो जेको आहे सो मंज़ूरु थियल आहे गवर्नमेंट जी तरफ़ां, जंहिंजे लाइ 12 करोड़ रुपया बजट जेको आहे सो मुक़ररु कयो वियो हुयो। उन में जेको आहे सो नाले जी तव्हां हालति ॾिसो, उन में हली तव्हां पाइप लाइनूं ॾिसो जेके बिल्कुलु 6 इंची लॻियल आहिनि, जंहिंमें अॼुकल्ह घर जो ड्रेनेज बि नथो हली सघे, उहे हिन पाणी जे लाइ रखिया विया आहिनि। उन खां अलावा ही जेका पाणी आहे उन में 1200 एकड़ त ख़ुदि गवर्नमेंट जी ज़मीन आहे ऐं गवर्नमेंट इन शइ खां बिल्कुलु जेको आहे सो लावाक़िफ़ आहे। उनखे का जेको आहे सो ख़बर ई कोन्हे इन बारे में ऐं उनजे करे असां आला इदारनि खां जेको आहे सो पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे हिते पंहिंजे बल्दिया वज़ीर जेको आहे नासिर हुसैन शाह साहिबु उनखे पुरज़ोर असां अपील था कयूं त जेको आहे सो हिते अची हिकिड़े भेरे विज़िट करे वञनि, हीअ असांजो हाल ॾिसी वञनि। असांजे ॿारनि जे मुस्तक़बिल जो सुवालु आहे, ग़रीबनि जे पेट गुज़र जो सुवालु आहे। महिरबानी करे इन ते सीरियस नोटिस वरितो वञे ऐं अवाम जा मसइला हल कया वञनि। अस्सलाम वालेकुम। अदा ही असांजो ॻोठ पहाड़ जमाली, असां राहपू आहियूं हिते जा। ही पाणी असांजो जेको पीअण वारो आहे उहो बि ख़राबु आहे। असां पाणी कढण जे चकर में हिते वरी आया आहिनि कब्ज़े वारा, उहे अची हिते मच्छी छॾे ऐं असां ते बंदूकूं हलाए असांखे भॼाए असांजे ॿनियुनि ते कब्ज़ो करे वेही रहियो आहे। असां अपील था कयूं त हीउ पाणी असांजो निकिरे। ॿियो असांजो शिकायत कंहिंसां बि न आहे, सिर्फ़ु पाणी कढण जे पोयां आहियूं। हू असांजो पाणी ॿोॾण जे चकर में आहे। असांजो इहो जेको आहे दां आहे, तव्हां ॿुधी सघो था, दां असीं ॾियूं था। गवर्नमेंट खे हुकूमत खे असां अपील था कयूं असांजो केरु अलाह जे नाले अची असांजो को मदद करे, जेको असां दां था ॾियूं, विणो कोन था, जहिड़ो कोन था कयूं, असां अपील था कयूं। इहो कोर्ट खे बि अपील आहे, वज़ीर आज़म खे, हुकूमत खे अपील आहे, पाकिस्तान खे असांखे ही पाणी कढराए ॾे, मिशनूं हलाए। नुक़सान आहिनि वॾा शदीद नुक़सान आहिनि, असांखे कबीलनि जा नुक़सान आहिनि। असांजा ॻोठ कई ॿुॾिया वेठा आहिनि जिन्हनि जे करे हुन पासे न अची सघूं था, न वञी सघूं था। असां वटि पिरापटी को बि कोन्हे, सिर्फ़ु मज़ूरी जो माल मता चारे उन में गुज़ारो था कयूं। उहे ॿनियूं हुन पासे आहिनि, हिन पासे खां असांखे फिरोन मटड़ नथो ॾे जेको डाउन थी असां लाइ आयो आहे। सोहेल ख़ान जमाली जेको दाड़ू कुंभ में वेठो आहे। हाणे उन ही तव्हां सभु ॾिसो पिया केतिरा माण्हू, केतिरो असांजो ॻोठ परेशान। जे उन ते एक्शन खणूं था त उहो असां ते केस थो करे। असांजे ॻोठ जे मोमन माण्हुनि ते हिननि केस कया ऐं उन्हनि खे पिस्टलूं हथियारूं ॾेखारे थो ऐं उन खां बावजूदि सॼे गवर्नमेंट मटियारी ज़िले खे ख़बर आहे त असांजे ॻोठ जे मथां हिन जे गन में हिननि फायरिंगूं कयूं, माना असांखे मारे चुको, हुरगी असांखे मारा पियो करे। उन जे लाइ असीं तव्हांखे अपील था कयूं मीडिया वारनि खे, कोर्ट खे, त बाबा इन मां असांजो जान छॾायो वञे। हीअ तव्हां भले तस्वीरूं भरे सघो था, हीअ असांजा घर आहिनि, हीअ सम जे कंधे ते आहिनि, हीअ सभु असांजा खाते जूं ॿनियूं आहिनि। ईअं गैर आबाद पिल आहिनि, इन्हनि जो ई नतीजो इहो आहे। असीं पाणी कढण जे चकर में हू वरी पाणी विझेसि। हिन गंदे पाणी जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं, जंहिंमें हेपाटाइटिस आहे, जेको आहे सो शुगर जी बीमारी आहे, हेठियां जरो जो पाणी बि पाणी जे करे खारो थी वियो आहे, जेको असीं पीऊं था, इस्तेमालु था कयूं, उहो पाणी जेको आहे सो ज़हरीलो थी वियो आहे। हाणे असांजे लाइ वॾो मसइलो थी वियो आहे। ऐं ॿियो त जीत हिन पाणी जे करे मच्छर, ॿियो मुख़्तलिफ़ जीत जेके आहिनि से राति जो असांखे सुम्हण बि कोन था ॾियनि। ऐं इन पाणी जी निकारी जे लाइ असां गवर्नमेंट खां स्कीम वरिती आहे, पर उहा स्कीम बि करप्शन जे नज़र थी वई आहे। उहा स्कीम बि महीनो ॾेढ हली आहे, हाणे बंदि लॻी पई आहे। उनजा ट्रांसफार्मर सड़ी विया आहिनि, उनजी मशीनूं सड़ियल आहिनि ऐं का बि माना जेको आहे पाणी जी निकारी जो को बि ज़रियो फ़िलहालु कोन्हे असां वटि। ऐं कुझु वाटरनि जो पाणी आहे, कुझु बरसाति जो पाणी आहे जेको अची गॾु थो थिए। असां ॻोठ वारनि जे लाइ गुज़िरियल 20 साल खां ॾचो आहे बसि, ऐं निकारी जो को बि फ़िलहालु इंतज़ाम कोन्हे। पब्लिक हेल्थ खाते वारा आहिनि वाटरनि जेको आहे सो उहे बि बेध्यानी जे करे ऐं विज़िट कोन था कनि, पंहिंजे मशीननि जो पंहिंजे सार संभाल जे लाइ को मुलाज़िम रखनि, उहो बि मुलाज़िम बि कोन्हे। ऐं उहे कट जी ज़ंग जी मशीनूं बि माना नाकारा थी वियूं आहिनि ऐं गवर्नमेंट जा पैसा ईअं लुड़ी विया आहिनि, बाक़ी असांखे को फ़ाइदो कोन पियो आहे।
असां बलजावत खे इहो था चऊं त घटि में घटि ॿियो मसइलो न जेको आहे सो असांजे ॻोठ जा मसइला हूअं त कई आहिनि पर माना अहम मसइलो जेको आहे पाणी जो आहे इन जे निकाली जे लाइ तकिड़ा इंतज़ाम कया वञनि छो जो हींअर बरसातनि जो मौसम आहे वरी पाणी वधीक जमा थी वेंदो वरी ॻोठ वारनि लाइ ॾचो पैदा थी पवंदो। ई पहाड़ खां जमाली जो इलाइक़ो आहे जंहिंखे जेको आहे सो नंढी कंडियारी बि सॾियो वेंदो आहे। हीअ पाणी जेको तव्हांखे पोयां नज़र अची रहियो आहे हींअर खां न बल्कि 2010 जे बोर्ड खां वठी हितां जे तक़रीबन 10-12 ॻोठनि खे पंहिंजे लपेट में आणी चुको आहे। नवाबशाह खां वेंदे बखर जमाली जे एंड ताईं हीअ पाणी जेको आहे इन जो सिलसिलो ईअं ई हले पियो। हिन पाणी जे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं इन्हनि ॻोठनि में जेको आहिनि से थी चुकियूं आहिनि। ॿारनि खे जंहिंखे जीअं मिसाल जे तौर ते मच्छर वग़ैरह ऐं गंदगी बदबू ऐं हिते जेको आहे सो सरसब्ज़ी ख़ुशहाली हूंदी हुई माण्हुनि जूं ज़मीनूं हूंदियूं हुयूं हिते आबाद पर जीअं ई पाणी आयो आहे उहे माण्हू वीचारा बेरोज़गार थी विया आहिनि ऐं उन्हनि जो जेके आहिनि से रोज़गार उन्हनि खां जेको आहे खसी वियो आहे। इन जे लाइ असां तमामु घणी कोशिशि बि कई आहे अॻियां लेवल ते आवाज़ु उथारण जी जेको आहे सो एप्लीकेशन वग़ैरह बि ॾिनियूं आहिनि पर को बि जेको आहे सो अहिड़ो ख़ासि अमल न थियो जो हेॾो सारो पाणी निकिरी सघे। हा थोरो घणो ज़रूरु थियो आहे को नालो वग़ैरह कुझु ठही निकिरण जे लाइ उहो कुझु सफ़ा घटि आहे ऐं उनखां अलावा जेको आहे सो असां हीअ जेको हाणे त हिन पाणी खे जेको आहे न एरीगेशन जा हेॾां सिम नालनि जा पाणी बि इन में अची वञनि था नालनि जा हेॾा उन जो ई हाणे ख़तम ई नथो थिए। हिकिड़ो त पाणी आयो हो बोर्ड में जेको सुकी वञणु खपे हा पर हाणे जेके अमलदार आहिनि गवर्नमेंट जा उहे पाणी जेको आहे सो जेको आहे एरीगेशन वारा छॾनि था त हीअ पाणी किथां सुकंदो। उन वरी बि अपील था कयूं सिंध जे आला जेको आहे अख़्तियारनि खे वॾे वज़ीर खे ऐं चीफ जस्टिस साहिब खे त महिरबानी करे हिन पाणी ते सीरियस नोटिस वठियो वञे ऐं हिननि ग़रीब जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जो जेको आहे सो रोज़ी बहाल कई वञे उन्हनि खां इहे बीमारियूं वग़ैरह जेके बि आहिनि इहे ख़तमु कयूं वञे। असांजो मसइलो इहो आहे जो हींअर न पर 2010-11 खां वठी असांजो ॻोठु सॼो मुतासिर पर असांजे ॻोठ खां सवाइ जान मोहम्मद जमाली नबी जमाली जेको आहे सो अलीशेर ख़ासि किली बागो जमाली इहे सभु ॻोठ मुतासिर आहिनि। फ़कीरो ख़ासि किली ऐं अलीशेर ख़ासि किली करमली ख़ासि किली इहे सभु ॻोठ मुतासिर आहिनि पाणी जे करे ऐं उहो रस्तो असांजा क़ब्रस्तान बि हुन पासे आहिनि। असांजा सभु बनियूं कार वार सभु हुते आहिनि उहो हाणे अची वियो खुतीर बिले जे हिसाब सां सॾाए जो पुराणो बिलो आहे उन में वरी सोहेल जमाली अची कब्ज़ो करे असांखे हिते ॻोठ में अची विड़ी ऐं धमकियूं ॾेई दाबा ॾेई ऐं उन जे चकर में तव्हां हितां जेको आहे सो इन वेले वटां हितां लंघो न त मुंहिंजा जेको आहे सो गार्ड आहिनि उहे न तव्हांखे तंग कंदा ऐं असांखे तमामु घणो हुन खां उन जे करे असांजे मथां केस बि कई असां बि उन्हनि जे मथां केस कया ऐं असांजे ॻोठ वारनि सां वॾो माना इहो वेदन आहे असांजे ॻोठ वारनि खे पाण में वेड़ाई ऐं असांखे पाणी कढणु नथो छॾे। असां पाणी कढण जे पोयां सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां 7 करोड़नि जो पैकेज थियो उहे मशीनूं लॻल आहिनि उहे असां पाणी कढायूं पिया हू हुतां मच्छी मां पाणी वहाए पियो। असांजे लिहाज़ा असां वस वारनि खे अपील था कयूं त असांजे हिन हेतिरनि ॻोठनि खे तक़रीबन 20,000-25,000 आबादी आहे उन खे हिन ज़ालम डिक्टेटर वॾेरे खां बचायो वञे ऐं असांजे मथां उन्हनि बेगुनाह केस कया असां ज़ुल्म कई उन जे ख़िलाफ़ को तदारक कयो वञे। असां सुप्रीम कोर्ट खे अपील कयूं था जंहिंजे कानून में आहे त ॿेलो जिते आहे उन ते को उन ते वरी ॿेलो थी वञे ऐं ॿियो को बि कब्ज़ो न करे उहो लीज़ ते नथो थी सघे। हिते हिननि जो बहाना लीज़ जा आहिनि असांखे हिते सोलो करण जे लाइ मुख़्तलिफ़ हुरबा कया आहिनि। असां सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट ज़िले कोर्ट खे चऊं था त लिहाज़ा असांजी दांह ॿुधी वञे ऐं हिन कानून जे तहत हिनखे हिन खां कब्ज़ो छॾायो वञे जीअं असांजा माण्हू सुख जो साह खणी सघनि असां पंहिंजे घरनि में पंहिंजे बचनि सां आज़ादु सही तरीक़े सां रही सघूं। हिननि जा दुश्मन असांजा ई जेके आहिनि हिननि जा माण्हू आहिनि गार्ड आहिनि उहे बंदूकनि सां हथियारनि सां चारी पासा असांजे ॻोठ खे लामारा ॾियनि पिया कॾहिं राति जो कॾहिं ॾींहं जो असां सां उहो ज़ुल्म था कनि उनजे ख़िलाफ़ असां हाई कोर्ट खे मीडिया खे सभिनी खे सुप्रीम कोर्ट खे सभिनी खे अपील था कयूं त लिहाज़ा असांजी जान छॾाए वञे सुभाणे कोई अहिड़ो माना खूनज़ीरी न थी वञे जंहिंजो ज़िम्मेवार पोइ सोहेल कुंभाई हूंदो असांजो हुन में को बि माना कोन शेयर न हूंदो। ॻोठ पहाड़ खान जमाली वासियुनि जो चवणु आहे त हिन पाणी जे बारे में जल्द खां जल्द असां आला अमलदारनि खे अपील था कयूं पुरज़ोर अपील था कयूं त हिन पाणी जे मामले ते नोटिस वरितो वञे हिन पाणी खे जल्द में जल्द कढायो वञे। कैमरामैन सिंधियार सोमरो सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली सोच टीवी मटियारी जी। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.